बे पासे अपडेट कंदा हलूं तंगवाड़ी में, जिते इलाइक़े में उड़ी जे वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ कंडू बखराणी में मासूम ॿाड़ी उड़ी विघे फोती वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां ताईं पहुचाईंदा हलूं त तंगवाणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। ॻोठ कंडू बखराणी में मासूम ॿाड़ी उड़ी विघे फौत थी वई आहे। तंगवाणी में उड़ी विघे फौती ॿारनि जो अंग वधी 17 थी वियो आहे। केतिरा ई ॿार हिन वक़्तु बि उड़ी जी वबा में मुब्तला आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त तंगवाणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। आगाह कयूं पिया तंगवाणी ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में उड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ॻोठ कंडो बखराणी में मासूम ॿाड़ी उड़ी विघे फोती वई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं तंगवाणी मां। तंगवाणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे।